गाला गाला माँ चो चो माँ दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो उहो घरो खाली अथई जहीं में मिठा माऊ न थई ओहो घरो खाली अथई जहीं में मिठा माओ न थई ओहो घरो खाली अथई जहीं में मिठा माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सगो भाव अथई ओहो घरो खाली आहे जहीं में मिठा माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सगो भाव अथई कंदे जे देर अचण में त पुछा के रुकंदो कंदे जे देर अचण में त पुछा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो हूंदे तकलीफ़ में त तोखे दुआ के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो करी जे देर अचण में त तके राह पई ओ बेकदर नौजवान करी जे देर अचण में त तके राह पई ॾिसी यार तोखे भरे थधड़ा साह पई करी जे देर अचण में त तके राह पई ॾिसी यार तोखे भरे थधड़ा साह पई पांचो सिरो साहु तो ता यारक भला के रुकंदो पांचो सिरो तो ता फिदा यार भला के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो बस हिकिड़ो मिसरो तो चवां खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई जेको बेअदब आगे माओ जो सदमन में अथई खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई चो खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई जेको बेअदब आगे माओ जो सदमन में अथई तुझा बदबू भरियल कपड़ा भला सफा के रुकंदो तुझा बदबू भरियल कपड़ा सफा के रुकंदो दसे को मां मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को मां मिठी जेड़ी वफा के रुकंदो मां मां हुंदिया चो मां गरीब जी अमीर जी पीर जी फकीर जी अज मुझे मुस्तफा करीम जे अमड़ जो जिक्र पियो हले मुझे हबीब करीम जी अमड़ जो जिक्र पियो हले मुझे अम्मा जे कन्नड़न ते आवाज पियो त यहूदी दाहू कंदो थो वञे त इमामुल अंबिया अची वियो आ मां पंहिंजे अबाणनि में आई आ रहण जो इरादो आ मगर पंहिंजे बचड़े जे लाइ दुश्मननि खे सरगर्म ॾिसी करे मुंहिंजी अम्मा आमिना जल्द वापसि मके वञण जो फ़ैसिलो कयो आ
अम्मा आमिना मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह अल्लाह अम्मा अम्मा है ओ जेका कुकड़ा न कुकड़ ॾिसंदो ही केॾी महिल बाज़ मथों ईंदो आहे कांव ईंदो आहे त पंहिंजा परड़ा टेड़े पंहिंजे बच्चनि खे लिकाईंदी आहे त मुंहिंजे बच्चे खे मथां को धक हणी विझे। मुसलमान सोच जेकॾहिं हिकिड़ी नंढड़ो पखीअ खे मुंहिंजो अल्लाह औलाद सां एतिरो प्यार थो ॾे ॿुधाए तूं असां त इंसान जा बचड़ा हो क़दुरु थींदो तोखे पर जॾहिं पंहिंजा बच्चा ॼमंदई न पोइ ख़बर पवंदई त माउ चइबो छा कया मां शय कहिड़ी हूंदी आहे। अज़ीज़ा ने मन मुझी अम्मा आमिना सुहिणी मुझे करीम आका खे गॾु करे उम्मे ऐमन सुहिणीअ सां गॾु मदीने पाक जे सरज़मीन खे छॾे काॾे रवानी थींदी आहे चो मके पाक ॾे जवाब ॾे काॾे रवानी थी रही आहे मके पाक ॾे रवानी थी आहे बेनियाज़ जे कुदरत ॾे निहार थोड़ी तकलीफ़ ईंदी अथई दाहूं करे छॾींदो है नंढड़ी मुश्किल इंदी थे बोकड़ करे ओड़े पाड़े जी निंड हराम कंदो है बेनियाज जे बेनियाज़ीअ ॾे निहार निमाज़ूं पढ़ंदो है तकलीफ़ ईंदी थे चवंदो निमाज़ूं भी पढ़ा तो तकलीफ़ भी अचे थई तोखे ख़बर नाहे जेतिरी आज़माइश वॾी हूंदी आहे दरजात भी एतिरा वॾा हूंदा आहिनि। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात 6 साल उमरा जी जल अमड़ जे हंज में डाचीअ जी सवारी अम्मा पंहिंजे बचड़े खे सीने सां लाए रही बिलखुसूस उन टाइम ते जेॾी महिल दुश्मननि जो डपा मतां दुश्मन हमलो करे विझन मतां दुश्मन ताक़तवर पहुची वञे जबलनि जो सफ़र झंगलनि जो सफ़र वाह मुझा बेनियाज़ तुझी बेनियाज़ी ओहा जबलन जी जगह पहुती आ जेका मक्के में भी ना है त मदीने में भी ना है जबलन जो विचा जेडी मल जबलन जे विच ते मुझा दोस्त अजीज अम्मा सुहणीअ खे बुखार जी तकलीफ़ थी आ 6 सालन जो मुझो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जल अमड़ के बुखार ॾिसी चवंदो अम्मा तुझे गलड़न खे मां थधड़ो पानी हणा छो त मां थींदी आहे मां थींदी आहे अॼु बि हलाली बचड़ो जेको भी दुनिया जो केॾो भी गुनहगार जो बचड़ो हूंदो आहे पर जी जल अमड़ सां प्यार करण वारो हूंदो आहे अमड़ खे मथे में सूर थींदो आहे अचे मथों वेंदो ओ मुंहिंजी जी जल अम्मा मां तोखे ज़ोरड़ा ॾियां अम्मा तोखे पानी ॾियां अम्मा तोखे गोरी खणी ॾियां या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सालिह बचड़े जी निशानी आहे अॼु मुंहिंजो इमामुल अंबिया नबियनि जो सरदार पंहिंजे जी जल अमड़ खे बुखार ॾिसी करे होॾां अम्मा सॼी वाट सीने सां लाई आई आहे अॼु 6 सालन जो मुंहिंजो करीम आका पंहिंजे जी जल अमड़ खे हंज में सुम्हारे रहियो आहे ओ पंहिंजे अमड़ सां प्यार करण वारा यादि रखी छॾिजां जेकॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा प्यार न करे हां त तोखे प्यार समझ में ई कोन अचे हां जी जल अमड़ सां प्यार तुंहिंजो इन करे आ जो अॼु ॿुध त मुंहिंजे करीम आका पंहिंजे अमड़ सां प्यार कीअं कयो आहे अॼु अम्मा आमिना सुहिणी न मके में न मदीने में जबलनि जे विच में काई बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उते बाहर ज़ाहिरी काने का ॻोठ कोने को इलाइक़ो गैराबाद आ जबलनि जे विच में अम्मा खे तेज़ बुखार आ हिकिड़ी औरत उम्मे ऐमन गॾा मुझो करीम आका पंहिंजे जी जल अम्मा के हंज में सुम्हारे रहियो आहे हाणे मां तोखां थो पुछां मुंहिंजे अम्मा आका जी अम्मा मुंहिंजे महबूब जे हंज में मुंहिंजो मुस्तफ़ा केॾी महिल अमड़ जे चेहरे ॾे थो निहारे केॾी महिल अर्शे मुअल्ला ॾे थो निहारे ओहो मुझो करीम आका जेडी मल अर्श दे निहारे रुगी इरादो कंदो आ ओ मुझा मौला बैतुल मुक़द्दस दे मुहड़ करे नमाज थो पढ़ा यहूदी ताना मेणा था ॾियनि मूंखे पंहिंजो ॾाॾे वारो खाबो ॾे रब चवंदो आहे मुंहिंजा मुस्तफ़ा नमाज पूरी करण जी देर नाहे मुंहिंजा हबीब मुंहिंजा महबूब
रुगी जुल्फ फेराइण तुझो कमा, किबलो बदलाइण तुझे रब जो कमा। ओ मुसलमान गौर कर, ओ मुसलमान गौर कर, जै महबूब जे हिकड़ो दफो अर्श दे निहारण सां अल्लाह काबे के तब्दील करे रहियो आ। अज उहो मुझो मुस्तफा रण पट जे मैदान में जबलन जे विच में जीजल अम्मा झोल में आ। जीजल अम्मड़ जो चेहरो ॾिसी भी रहियो आ, अर्श जे बेनियाज़ दे निहारे भी रहियो आ। आलमे ख़याल में आशिकन चई छॾियो, आलमे ख़याल में आशिकन चई छॾियो। उन वक्त अर्श जे फरिश्तन केॾी उन दाहूं कयूं हूंदियूं, ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, जंहिं महबूब जे लाइ काइनात जो ज़र्रो ज़र्रो बनायो थई, अॼु ऋण पट में उन महबूब जी अमड़ छो थो छिनी। अजीज़ाने मन जेडी मल आलमे ख़याल में मुझा दोस्त अजीज अर्श जे फरिश्तन दाहूं कयूं हूंदियूं त मुझे रब जवाब ॾिनो हूंदो, ओ फरिश्तो, ओ फरिश्तो, पंहिंजे महबूब जी हिफ़ाज़त करण लाइ उन जो रब काफ़ी आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, अल्लाह जी ज़ात बाबरकात जे कुदरत जो फ़ैसलो निहार। जेडी मल अम्मा सुणीअ के बुखार तेज थी वयो ऐं महसूस करे रही आ, महसूस करे रही आ त हाणे मां पंहिंजे करीम रब ॾे वञण वारी उम्मे ऐमन खे सॾड़ो कंदी आ। ओ उम्मे ऐमन जी मुंहिंजी सुणी मुझे मोहम्मद जी पारत हुजे, मुझे मोहम्मद खे रोअण न ॾिजां। रस्तो दूर आ, मक्को दूर आ, मुझे मोहम्मद खे रोअण न ॾिजां। साॻी ॻाल्हि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तारीख़ पंहिंजा वर्क दोहराईंदी आ। जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा रदी अल्लाह ताला अन्हा के मुझे करीमा का फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जी प्यारी कुंवार, अॼु जेकी घुरणो अथई सो घुर, कुझु न घुरियई, ॿियो दफ़ो न घुरियई। जॾहिं आका टियों दफ़ो इसरार फरमायो, हिकिड़ो अर्ज़ु कयईं, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा आका, सभु कुझु तो महबूब जे सूरत में मूंखे रब ॾेई छॾियो आ, पर जे ॾियण चाहियो था त मां ख़दीजा जे दिल जी इहा तमन्ना है त मुंहिंजी फातिमा नंढड़ी आ, उनखे रोअण न ॾिजां। जेडी मल अम्मा ख़दीजतुल कुबरा मुझे मुस्तफ़ा करीम के पंहिंजे न्याणीअ जे रोअण न ॾियण जो चयो त मुझे मुस्तफ़ा के पंहिंजे जीजल अम्मा जो जुमिलो यादि आयो। अज़ीज़ाने मन अञा महरम जो महीनो आ त हे अब्दुल हफीज़ बलाल अल्लाह वसायो इनायत बलाल के फिक्रा अम्मा जो बारो थियण वारो आ, अम्मा जी तारीख़ अचण वारी आ। अम्मा जे तारीख़ ते क़ुरान जी महफ़िल करायो, उनखे अम्मा याद अची रही आ। छा मुझे मुस्तफ़ा के अम्मा याद ना है? अज़ीज़ाने मन तू अंदाज़ो भी नथो करे सगी, अंदाज़ो भी नथो करे सगी। मस्जिद नबवी जे अंदर, मस्जिद नबवी जे अंदर मुझो करीम आका नमाज पढ़ी करे जॾहिं सलाम सजे वराए वरी खबे वरायो, अज़ीज़ाने मन निहारे जियम तस्बीह टुटी पवंदी आ, मणियो मणे खां अलॻि थींदो आ, ईअं मुझे आका जे अखिड़िन मां सावण वसण शुरू थी वियो। सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदाक अब्बी व उम्मी, असांजा अबू अम्मा कुर्बान थियन, ओ मुंहिंजा आका अॼु कंहिं रंजायो आ। ओ मुझा महबूब बस रुगी लब कुशाई फरमायो त उन जे जिस्म जो अंग अंग अलग करे छॾियो। महबूब के कह रंजायो आ जो अञा असांजे महबूब जे अखिड़िन में लुड़क लड़ी आया। मुझे मुस्तफ़ा करीम पंहिंजा पाक लुड़क मुबारक पूछींदे उघंदे फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो, अॼु मां मुस्तफ़ा के पंहिंजी जी जल अमड़ याद आई आ।
याने पांजे जी जल अमड़ के याद करण मुझे करीम आका जी सुन्नता गाल कर चाहे जो मुझे करीम आका जी सुन्नता एतरे तई जो मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मिशकात शरीफ जे अंदर मौजूदा मुझे करीम आका फरमायो मंजार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा मुझे मदीने जे मीर फरमायो जेको शख्स भी रुगी जुमे जुमे जे डी पांजे अबे अम्मा जे कबरन जी वनी रुगी ज़ियारत कंदो या उनन बिन्ही मां कहीं हिक जे कबर जबी ज़ियारत कंदो मां मुस्तफ़ा ऐलान तो कया मुझो रब उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो। ओ मुसलमान कलमे वारा नौजवान खास करे नौजवान पबजी ते वेही करे पांजो टाइम बर्बाद करण वारा मोबाइल ते वेही करे पांजो टाइम ज़ाया करण वारा होटलन ते वेही करे दोस्तन जे कचहरी में परायूं गिलाऊं करण वारा रोड ते वेही करे कन ते मोबाइल रखी कलाकन जा कलाक ॻाल्हाइण वारा तोखे ख़बर ही कान्हे का तोखे अंदाज़ो ही कोन्हे को त घर में जन्नत तुंहिंजो इंतज़ार करे रही आ तोखे अंदाज़ो ही नाहे तुझी जी जल अम्मा मानड़ी रखियो वेठी आ उहा अम्मा जेला मुझे करीम आका फरमायो अमड़ जे चेहरे दे निहारण भी इबादता उहो तुझो दिल पर पीर उहो तुझो दिल पर बाबो उहो दरवाजे दे निहारे रहियो आ त केडी मल तो मुझो बचड़ो अचे मां दरवाजो बंद कया अबो तुझो दरड़े दे अखियूं विझो वेठो आ अमड़ तुझी मानड़ी रखियो हंधड़ो विछायो वेठी आ अबो जन्नत जो दरवाजो जन्नत तुझे इंतजार में तू पबजी जे चक्कर में तू मोबाइल जे चक्कर में तू मुझा दोस्त अजीज गैर जरूरी कालन जे चक्कर में जहन्नम खरीद करे रहियो आ होडा जी जल अम्मा जन्नत जे सूरत में तुझो दीदार करे इंतजार करे रही आ याद रखी छॾ जा नौजवान जिंदगी जो ॾींहुं मुकम्मिल आ हिकिड़े ॾींहुं मौत अचणो आ जेॾी महिल हथन मां अम्मा हली वेंदी अॼु अब्दुल हफीज़ बलाल खां पुछ अॼु फ़कीर इनायत खां पुछ अॼु अल्लाह वसाए फ़कीर खां पुछ घर में अचन था सभई मौजूद हन पर घर जूं चारई कुंडू घुमन था जे नाहे त हिकड़ी जी जल अम्मा नाहे ईद जो दिहाड़ो थींदो आ ईद जो दिहाड़ो थींदो आ अजीज़ान मन हर हिक के पंहिंजा बचड़ा याद मगर मुंहिंजा दोस्त अजीज जन जूं अमड़ियूं न हूंदियूं हन अबो न हूंदो आ उन्हनि खे पंहिंजा बचड़ा याद घटि जीजल अम्मा अबो याद ईंदी आ अचो मां तोखे सुहिणे रब जो क़ुरान ॿुधाए वरी फौरन मदीने वारे मीर जे दरबार में वठी हला त मुंहिंजा दोस्त अजीज मुझे करीम आका मुझे करीम आका पांजे उन गुलाम जी कीअं तारीफ़ कया जंहिं अल्लाह तआला पांजे अमड़ जे मथां कुर्बान करे छॾियो आ ॿुधण चाहीं थो या न जवाब ॾे ॿुधण चाहीं थो या न जवाब ॾे अल्लाह अल्लाह मां तोखां तो पुछां रब जो क़ुरान थो चवे मुझो मुस्तफ़ा सॾे निमाज़ खे छॾे हलिया वञो रब जो क़ुरान चवे मुझो मुस्तफ़ा करीम चवे रब जो क़ुरान चवे हर शइ खां वधीक मुझे मुस्तफ़ा सां प्यार कयो लेकिन हिकिड़ो मुझे मुस्तफ़ा जो ग़ुलाम आ मुझे करीम आका जो समुझा दोस्त अज़ीज़ दीवानो आ परवानो आ एतिरो त दीवानो ई परवानो आ जो मुझो करीम आका पांजे कमीस मुबारक जा बटन खोले थधड़ो साह भरे यमन दे निहारे ऐं साह खणी मुझो मदीने जो साईं चवे त मां मुस्तफ़ा खे अल्लाह जे रहमत जी खुशबू अची रही आ
तवज्जो कर ओ सेवण सुणे जे बस्ती में रहण वारा, सुणे लाल कलंदर जे इन कश्ती में रहण वारा, मुझे करीम आका हिक ॾींहुं भी इएं कयो, ॿिए ॾींहुं भी इएं कयो, जॾहिं टे ॾींहुं इएं कयो। सुणे अमीर उमर अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ो उहो खुश नसीब जॾहिं निहारे मुंहिंजो मुस्तफ़ा रब जे रहमत जूं ॻाल्हियूं करे रहियो आ। अंदाज़ो लगा मुसलमान अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर साहबा जो सथ मौजूद आ, मगर मुझो करीम आका यमन दे निहारे अल्लाह जे रहमत जे खुशबू जी गाल करे रहियो आ। मुझे करीम आका जे खिदमत में जॾहिं सहाबा अर्ज कयो त मुझे करीम आका उन जो नालो उवैस ॿुधायो आ। छा ॿुधायो आ? मोटी तो हला पोइते, तो जेका ॿुधी आ ॻाल्हि उहा नथो कयां, मां थोड़ो पोइते मोटी थो हलां। उहो उवैस अम्मा जे खिदमत में हाज़िर आ, छा में जवाब ॾे? कंहिंजी खिदमत में? जी जल अम्मा जे खिदमत में रात ॾींहुं दीवानो परवानो मस्तानो लॻो पियो आ। वेठो अम्मा जे खिदमत में आ, पर कॾहिं कॾहिं माण्हू गॾु हूंदो आ पर महसूस इएं कराईंदो आ त वेठो हिते आ, पर ख़याल ख़याल। पोइ मां चवंदी आ, अबा तुंहिंजो ख़याल किथे ॿिए पासे। अम्मा न अहिड़ी ॻाल्हि न आहे। अॼु उवैस खे अम्मा थी चए, बच्चा जी मुंहिंजी अम्मा ॾिसां थी त ॾाढो वफ़ादार हई, ओ मुझा बचड़ा ॾिसां थी त ॾाढो कुर्बदार हई, ॾाढो खिदमतगार हई, पर मां ॾिसां थी त मूंसां गॾु हूंदे बि तुंहिंजे रूह जी तांघ किथे ॿिए पासे आ। सुणो उवैस अर्ज़ तो करे, ओ मुझी जी जल अम्मा, जी मुझा बचड़ा उवैस, हा मुझी अम्मा सच था फरमायो, मुझो जिस्म ऐं जान त तो जी जल त कुर्बाना, मगर मुझे रूह जी राहत, मगर मुझे रूह जी गिज़ा, मुझे रूह जी तड़प मुझे मुस्तफ़ा करीम जे दीदार ला तड़पी रही आ। तवज्जो कर मुसलमान अम्मड़ जे खिदमत में वेठो आ। अब्बा पो वञी छो नथो? मुझी जी जल अम्मा जे हींअर इजाज़त दी त हींअर हलियो वञा। सोच मुसलमान इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीदार जो दीवानो, अहिड़ो दीवानो जंहिंजे अणहू दे मुंहिंजो मुस्तफ़ा ज़िक्र करे, उहो बि अम्मड़ खे थो चए, अम्मा जे इजाज़त दी त वञी महबूब जो दीदार करे अचां। ओ मुसलमान अखियूं खोल, नौजवान अखियूं खोल। अम्मड़ खे पोढ़ी करे सॾण वारा, अम्मड़ खे कुराड़ी करे सॾण वारा, अब्बे खे चरियो चई सॾण वारा ख़बरदार थी जा। इन जी जल जे कदमनि जे हेठां जन्नत थे, इन बाबे जे दड़कन जे पुठियां वॾो प्यार जो खज़ानो थे। ज़रा सोच त सही, जॾहिं तूं नंढड़ो है, जॾहिं तूं नंढड़ो है, जॾहिं तूं नंढड़ो है, ईद अचण वारी हूंदी हुई, नखरो कंदे हैं बाबा मूंखे कपड़ा वठी ॾे। इहो कोन सोचींदे हैं त बाबे वटि पैसा आहिनि या न आहिनि। उन जी जल अम्मा ऐं बाबे कीअं बि करे तोखे कपड़ा वठी ॾिना, तूं नाज़ करे उन्हनि ॾे ॾिसंदो हुए। अॼु तूं जवान थी वियो आहे, शादी करे औलादी बणिजी आयो आहे। कॾहिं सोचो थी त जॾहिं बाबो ॿाहिरों ईंदो हो मां निहारींदो हुउसि त मुंहिंजे लाइ कपड़ा आंदा अथई या न आंदा अथई। अॼु तूं ॿाहिरों अची थो, अम्मड़ बि निहारे रही आहे त ॾिसां बचड़ो मुंहिंजे लाइ कुझु आणे थो या नथो आणे। सोच मुसलमान, सोच नौजवान, अगर तो जी जल अम्मड़ जेला, अगर तो दिल पर बाबा जेला कुछ बाजार मां बचड़न जे आणण सां गॾु जॾहिं अम्मड़ जेला खणी आए अचे जी जल जे आॾो पेश कयो। मुंहिंजी जी जल अम्मा पहिरीं तूं खां पोइ मुंहिंजा बचड़ा खाईनि।
खुदा जो कसम तू इए करे दिस, जवाब में दिसंदे अमड़ पाण कान खाईंदी, पहिरीं तुझे बचड़न के खाराए वरी पो पाण खाईंदी। ओ मुसलमान पंहिंजे जी जल अमड़ जो कदर कर, सुणो उवेस करनी महबूब जे दीदार जे ला तड़पी रहियो आ, मगर इंतजार में आ मुझी अम्मा कॾहिं थी इजाज़त दे। बस मां तफ़सीर में नथो वञा, घणो नथो वञा। मां चवे थी बच्चा इजाज़त ॾेई थी, पर तोखे ख़बर आ त तोखां सवा मुंहिंजो ॿियो केर आ, तोखां सवा मूंखे मानड़ी ॾियण वारो केर आ, तोखां सवा मूंखे ज़ोरड़ा ॾियण वारो केर आ, तोखां सवा मुंहिंजो मुंहुं धोइण वारो केर आ, तोखां सवा मुंहिंजे कपड़नि मटण वारो केर आ। ओ मुंहिंजा बचड़ा सभई ॻाल्हियूं ज़हन में रखजां, तरस जान दीदार करे जल्दी मोटी अचजां। हा मुझी अम्मा अंदाज़ो लगा जेको साल सिकियो आ, जुतड़ी भी नथो पाए, पेरे उघाड़े काॾे थो वञे, चो मुझे महबूब जे दरबार में। अंदाज़ो लगा न कपड़न मटण जो मुझा दोस्त टाइम मिलियो आ, चवे तो इहा बि घड़ी यार जे दरबार ते पहुचा। यार जा फैसला पंहिंजा हन, यार जो इम्तिहान पंहिंजो आ। इहो सालन जो तड़पियल जवान जीअं मदीने तैयब में पहुचंदो आ, मुझे मुस्तफ़ा करीम जो दीदार को न थींदो आ। महबूब काॾे निकिरी वेंदा हन, मूंखे ॿुधा उन घड़ीअ जे लाइ, उन मिंट जे लाइ, उन लम्हे जे लाइ, उन पस मंज़र जे लाइ जेको साल सिकी सिकी मदीने पहुतो आ। कुछ घड़ियूं वेहंदो त महबूब जो दीदार थींदो, पर अम्मा थी चए त बचड़ा तरस जान, हिकिड़े पासे दीदारे मुस्तफ़ा जी तड़पा, हिकिड़े पासे जी जल अमड़ जो हुकुम आ। उन आशिक सादिक दे निहार मुझे महबूब मुस्तफ़ा जे दीदार जे ला उहो रोवण ऐं तड़प बाक़ी थो रखे, मगर जी जल अमड़ जे हुकुम ते लब्बैक चई मोटी थो पवे। छा थियो थई मुसलमान? पो मकाम निहार न, जे मुझे महबूब जे दीदार खे मुझा दोस्त अजीज इंतजार करण बजा मोटी पयो। जी जल अमड़ जो हुकुम मनी मोटी पयो। जीअं आयो आयो त सही, पर गोड़ा अगु खां चवणा मां थी चे उवेस, हाणे त दीदार करे आयो आ, पो रोई छो थो? चवे थो ओ मुंहिंजी अम्मा कहिड़ो हाल थी पुछी। सोणो सचल साईं जो शेर चवां त सोणे सचल साईं कीअं इन मंज़र खे अखियुनि में आंदो। चवे थो अखियां अल्लाह ला वञी बेवस लगी, है अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां, जो लगियां आका तेरे नाल, जो लगियां सोना तेरे नाल, अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां। इना अखियां दा मुल है महंगा, मुल है महंगा। उन अखियां दा मुल है महंगा, मुल है महंगा। जो लगियां दिल भर तेरे नाल, है पारों दरिया झोक रांझने दी, झोक रांझने दी। इश्क रख, मोहब्बत
पुत्र खुदा जो कसम इश्क में एकड़ो सजदो दे करोड़न सजदन खां आला इश्क ई प्यार में जीजल अमड़ जे कदमन के एकड़ो दफो चुमी दे हज़ारे इबादतुन खां आला दिलबर पी जे चेहरे दे निहारे ओ मुसलमान डिठो थई मां तहां हेतरा हज़ारे वेठा हो कलंदर जे नगरीअ में वेठा हो तवां के मां रब जो कसम दींदे एकड़ो सवाल कया अमड़ कुराड़ी अगर तव्हां मां कंहिंजी घर में आ मुंह धोण जी ताकत न आहे उन खे न अखियुनि में माण्हू निंड मां थंदो आ त के चिपूं चमन के पिचूं चमन थींदी आ न अख में गंद थींदो आ तव्हां मां मौलवी हुजे पीर जेके बि हिते वेठा हो मूं समेत मां सवाल थो कयां को आहे जेको नारो हणी चवे त मां पंहिंजे हिन ज़ुबान सां अमड़ जूं अखियूं उघंदो आहियां आहे को ॻाल्हि करे कोई भी न चई सकंदो लेकिन पंहिंजे घर में निहार जॾहिं नंढड़ो बचड़ो ॼमंदो आ त मां उन जी हिकु दफ़ो न बार बार अखियूं चटींदी आ या कान चटींदी आ जवाब ॾे महज़ इन करे चटींदी आ जो वॾड़ियूं उन खे चवंदियूं हन जे बचड़े जी मां अख चटींदी त बचड़े जी अख सुहिणी थींदी बचड़े जी अख ॾाढी भली थींदी इन हिकड़ी तमन्ना में उहा जीजल अमड़ इहो कोन ॾिसंदी आ त बच्चे जे अख में पिचूं हन इहो न ॾिसंदी आ त बच्चे जे अख में छा आहे बस हुन जाॾो हिकड़ी शइ हूंदी आ त मुंहिंजे बचड़े जी अख भली थिए दुनिया में सुहिणो थी हले ओ मुसलमान ओ नौजवान जेका जीजल अम्मा तुंहिंजे अख जे सुहिणे रहण जे ला तुझे अखियुनि खे चटींदी वते बदबख्त तू ने अमड़ जा कदम नथो चटी जंहिंमें जन्नत पई आ छा थियो थई नौजवान खुदा जो खौफ कर अमड़ जो कदर कर जीजल अमड़ जो कदर कर अमड़ न हिकड़ो दफ़ो वेई वापस कान ईंदी याद रखी छॾ बाबो वियो वापस कोन ईंदी चाचू हुंदियूं मामियूं हुंदियूं सब कुछ हुंदियूं पर जीजल अमड़ कान हुंदी जंहिंजे कदमनि जे हेठों जन्नत आ उहा कान हुंदी दिलबर पीउ कोन हुंदो जंहिंजे कदमनि जे हेठों जन्नत आ उहो कोन हुंदो तड़पी मरी वेंदे सब कुछ पंहिंजी जगह ते इबादतूं करे करे खुशी वेंदे पंहिंजी जगह ते क़ुरान पढ़ी थकजी पओ अलाए क़बूल पियो अलाए न पियो निमाज़ूं पढ़ी थकजी पओ अलाए क़बूल पयूं अलाए न पयूं रोज़ा रखी थकजी पओ अलाए क़बूल पिया अलाए न पिया पर जीजल अमड़ जे रुगी चेहरे दे खिली निहार खुदा जो कसम मुझे मुस्तफा फरमायो तू अमड़ दे खिली निहार अम्मा तोखे ॾिसी खुश थे मुझो रब हुकुम कंदो ओ फरिश्तो 10 हजन जो सवाब लिखी छॾियोसि जंहिं जीजल अमड़ जे चेहरे दे निहारण सां तोखे क़बूल पियल हजन जो सवाब मिले जंहिं दिलबर पीउ दे खिली निहारण सां तोखे समय उम्रन जो सवाब मिले पो तू बदबख्त न चवां ॿियो छा चवां जो उन अबे जो ख्याल न करी उन अम्मा जो ख्याल न करी उन अबे जा कदम न चुमी उन जीजल मां जा कदम न चुमी वक्त थई मुसलमान कदम चुमी वठ बता सुभाणे वक्त हथों निकिरी वञे ॿुध रब जो क़ुरान अल्लाह जो क़ुरान तोखे छा चई रहियो आ मुंहिंजो खुदा तोखे एहसास कीअं ॾियारे रहियो आ अज़ीज़ाने मन तोखे घणो न विहारींदुमि पर कम अज़ कम 12 बजे ते मूंसां गॾु वेह अल्लाह जो क़ुरान ॿुध हे हदीस जे मुस्तफा करीम जो फरमान गाल अध में न रहिजी वञे जॾहिं मां पुछो ओ उवैस गाल पूरी कया न थोड़ी बस घणी न वेंदो सकते ओ उवैस जी मुझी अम्मा महबूब ॾे त वे हा मुझी अम्मा पो दीदार करे अञा रोई रहियो आ इए सुडका भरे अम्मा जी आॾो रोअण शुरू कयई अंदाज़ो लगा जॾहिं नेक बचड़ो अम्मा जे आॾो सुडका भरे रोए त अमड़ जो हाल छा थींदो सुडका भरे रोअण शुरू तो करे ओहा जीजल कुराड़ी अम्मा गले साथी लाए उवैस बच्चा रोई छो थो दिल जो हाल बुधा आर तो करे ओ मुझी अम्मा ओ मुझी जीजा जी मुझा बचड़ा अम्मा तमा जे जुबान मुबारक मां हुकुम थियो वञ भली महबूब जे दीदार ला पर जे महबूब न हुजन घणो तरस जन अम्मा मुझे मथा इम्तिहान अची वयो जियां मदीने पहुतस महबूब को न हुया दिल पई चवे दीदार जे ला तरस पर मुझी अम्मा तो जीजल जो हुक्म आडो कयो रब चयो हल वञी जीजल अमड़ जो दीदार कर
मां जी जल अम्मा मोटी आयो हाँ हाणे अम्मड़ जी दुआ ॿुधजां। अम्मड़ जे जीअं हंज में उवैसा रोई रहियो आ, मां अर्श ॾे थी निहारे। आए जी जल अम्मा अर्श ॾे निहारियो, अर्श ॾे निहारे वरी पंहिंजे बचड़े उवैस ॾे निहारे थी, उवैस ॾे निहारे प्यार जो शफ़क़त जो हथड़ो रखी थी चवे बच्चा उवैस जी मुंहिंजी जी जल अम्मा अॼु पंहिंजे अम्मड़ जी दुआ ॿुधो। हा मुंहिंजी अम्मा मां कहिड़ी दुआ थी करे, ओ मुंहिंजा बच्चा उवैस जंहिं महबूब जे ला तूं दीवानो मस्तानो ऐं तड़पी रहियो आ, उन महबूब जी कायनात जो ज़रो ज़रो तारीफ़ कंदो। पर अॼु मां तोखे दुआ थी कयां, ओ महबूब पंहिंजे पाक ज़ुबान सां तुंहिंजी तारीफ़ कंदो। जी जल अम्मा, जी जल अम्मा जे ज़ुबान मां इहे अल्फाज निकिरी वया, केॾा वॾा जुमला हुया मगर मुझे बेनियाज़ रब खे वणी वया, एतिरा त वणी वया जो होॾां मके में मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान थो करे अदा अली ऐं उमर जी मुंहिंजा आका रहबर हिननि आरन पारन सां हिकिड़ो जवान ईंदो, ही निशानियूं हूंदियूं उनखे मुंहिंजा सलाम बि ॾिजो ऐं उन खां मुंहिंजे उम्मत ला दुआ बि घुराइजो। कंहिंजे ज़ुबान मां तारीफ़ थी जवाब ॾे, गाला गाला कंहिंजे ज़ुबान मां, इमामुल अंबिया जे ज़ुबान मां तारीफ़ थी रही आहे कंहिंजी, मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी। कहिड़ो अमल कयईं जवाब ॾे, ॻाल्हि मोटी अचे, अमल कहिड़ो कयईं, पाणी पीआरींदोसीं, ॻाल्हायो कहिड़ो अमल कयईं, चो जी जल अम्मड़ जे हुक्म ते लबैक, चो जी जल अम्मड़ जे हुक्म खे लबैक चयईं, अम्मड़ जो हुक्म अखियुनि ते रखी जो लबैक चयईं त पोइ जेकॾहिं उवैस करनी जी जल अम्मड़ जे हुक्म खे लबैक चवंदे दीदारे मुस्तफ़ा जी तड़प ऐं तमन्ना इश्क ऐं मुहब्बत उहा नीरनि सां गॾु पंहिंजे अंदर में साढ़ींदे रोंदो मोटी आयो, मगर अम्मड़ जे हुक्म खे अञा बि मथे कयईं त मुंहिंजे रब छा कयो, ओ फर्श ते रही करे अम्मड़ जे इज़त करे उन जे हुक्म खे मथे करण वारा मां अल्लाह तुंहिंजी अर्शन में इज़त करे थो छॾियां, जो क़यामत ताईं जेसीं मुंहिंजे महबूब जी उम्मत हूंदी त मुंहिंजे मुस्तफ़ा जे मिंबर ते तुंहिंजी बि तारीफ़ ऐं शान पियो ॻाए। कंहिंजे दुआ सां थियो जवाब ॾे मुस्लमान, नौजवान जवाब ॾे, तूं चवीं थो त इज़त जे लाइ हीअ डिग्री कयां, हीअ डिग्री कयां, बेशक कर, तूं चवीं थो इज़त वठण जे लाइ ही पढ़ां बेशक पढ़, लेकिन हक़ीक़त इहा थई त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इज़त तोखे ॿिए हंधि किथे कान मिलंदी, इज़त तोखे मिलंदी त जी जल अम्मड़ जे कदमनि मां मिलंदी। काथे मिलंदी, जी जल अम्मड़ जे कदमनि मां मिलंदी। हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़, थोड़ा मिंट बचा आहिनि, छा कयां, ॻाल्हि बसि अम्मड़ त अम्मड़ आहे, ॻाल्हि अहिड़ी निकिरी वई जो मां इहो 1.5 कलाक गुम थी वियुमि। हाणे तूं इश्क सां दुरूद पढ़ त मां क़ुरान जो तर्जुमो कयां, पोइ जे तुंहिंजे दिलि चाहियो त 2-3 मिंट ॿिया वेहंदासीं, न त 12 बजे दुआ ख़ैर। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुहिणो सैयद अॼु बि दीवानो लॻो पियो आहे कंहिंजे लाइ, बचड़े जे इश्क में, बचड़े जे यादि में। सभई दुआ घुरो त अल्लाह जल्द उन महबूब बचड़े खे पंहिंजे बाबे सां मिलाए। इहो हिकु पीउ जो प्यार आहे, कहिड़ी खोट आहे साईं खे जवाब ॾियो, पर पंहिंजा हाल हीणा करे छॾिया अथई। हर अल्लाह जे क़ाबिल वलीअ जे दरबार ते वञी तो दुआऊं घुरे, छाजे लाइ, मौला मूंखे बचड़ो मिला। ओ मुस्लमान सोच त हिकु पीउ पंहिंजे बच्चे सां केॾो प्यार थो करे। दुरूद पढ़, मां पाणी या ॿढो कपिड़ो। रब जो सोहणो कुरान ॿुध,
गालियों बुधई हदीसूं बुधई हाणे मुझे करीम रब जो सुहणो कुरान बुध मुझो अल्लाह तो फरमाए व वसैनल इंसान बिवालिदैहि इहसाना मुझो बेनियाज रब पांजे सुहणे कुरान करीम जे अंदर फरमाए रहियो आ छा फरमाए रहियो आ मुझे बेनियाज रब फरमायो ऐ इंसान मां अल्लाह तोखे हुक्म थो कयां त पांजे अबे ऐं अमड़ सां एहसान कजां बेवड़ाई न कजां बेअदबी न कजां सामहो न थीजां हाणे बिनी जी अल्लाह गाल करे अमड़ जो ख़ुसूसी जिक्र करे रहियो आहे ज़रा क़ुरान त ॿुध रब चए छा थो ओ बेक़द्र नौजवान ॿुध त ख़ुदा चवे छा थो हमलतहु उम्मुहु कुरहा व वदअतहु कुरहा मुझो अल्लाह तो फरमाए ओ ज़मीन ते नाज करे हलण वारा दरसिनीअ में मुंह ॾिसी करे पंहिंजे पाण खे शहज़ादो समझण वारा कॾहिं गौर कोन कयो थई तने तुंहिंजे सूंह में तुंहिंजे अमड़ जो केतिरो किरदार आहे जेकॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा तुंहिंजे मथड़े खे हथ न हणे हा त अॼु वांगण जहिड़ो मथो करे पियो सेवण जे नगरीअ में फिरी हा जेकॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा तुंहिंजे गलड़नि ते महिनतूं न करे हा तुंहिंजे ॼाड़ीअ ते महिनतूं न करे हेॾा डूल चमटा कयो पियो फिरी हा मुंहिंजे अल्लाह फरमाव हमलुहु व फिसालुहु हमलतहु उम्मुहु कुरहा व वदअतहु कुरहा मुंहिंजे अल्लाह फरमायो आ घड़ी यादि कर जॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा पंहिंजे पेट में तोखे खणी करे दुनिया में हली भी रही आ तोखे संभाले भी रही आ हमलतहु उम्मुहु कुरहा तोखे कहिड़ी ख़बर ओ छटरी लखणा तोखे कहिड़ी ख़बर त जंहिं ॾींहं खां अमड़ जे वजूद में आए उन ॾींहं खां अमड़ खे उल्टियूं शुरू थी वियूं अमड़ जी दिलि ख़राब थियण शुरू थी अमड़ खे टंगुनि में सूर शुरू थी वियो अमड़ वेचारीअ जो खाधो हराम थी वियो जेको खाए उल्टियूं करे कढी छॾे कंहिंजे करे छटरी लखणा तुंहिंजे अचण जे करे अञा अमड़ जे पेट में पहुतो आ रब जो क़ुरान थो चवे अमड़ जी मुश्किलात शुरू थी आ अमड़ जूं परेशानियूं शुरू थियूं हन अमड़ तुंहिंजे करे ही बि नथी खाए अमड़ तुंहिंजे करे ही बि नथी खाए वॾड़ियूं चवनि थियूं तेज़ न हल तेज़ नथी हले वॾड़ियूं चवनि थियूं हीअं न करे हीअं नथी करे छाजे करे तूं शहज़ादो पेटड़े में अचे वियो आ अल्लाह फरमाए थो व हमलतहु उम्मुहु कुरहा व वदअतहु कुरहा हिकड़ी तुंहिंजे अमड़ खे तकलीफ़ जॾहिं 3-4 किलो तुंहिंजो पेट में वज़न खणी अम्मा मानी बि पचाए रही आ भरियो बि ॾेई रही आ कपड़ा बि धोई रही आ बहराड़ीअ जी अमड़ माल जी ॾुहाई करे रही आ माल जो गाह करे रही आ घर जो कमकार करे रही आ तोखे बि संभाले रही आ मुंहिंजो अल्लाह तो फरमाए इहे सभु तकलीफ़ूं अमड़ सही करे व हमलतहु कुरहा व वरी जेॾी महिल तुंहिंजे ॼमण जी महल आई आ रब थो चवे तोखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजी अम्मा कहिड़नि मरहलनि मां गुज़री रही आ यादि रखजां जॾहिं हिकु औरत बच्चे खे जनम ॾींदी आ ओहो सीज़र थे या नॉर्मल डिलीवरी थी वञे बिनी सूरतुनि में तकलीफ़ हूंदी आ मुंहिंजो अल्लाह तो फरमाए हिकु मां उन तकलीफ़ जी परवाह न कंदी आ जिस्म वढिबो आ परवाह कान कंदी आ दोस्तो पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो कयो हूंदई तुंहिंजे न्याणियुनि खे बच्चा ॼावा हूंदा तुंहिंजे ज़ाल खे बच्चो ॼाओ हूंदो तुंहिंजे पुट खे बच्चो ॼाओ हूंदो सीज़र थींदो आ बेहोशी जो आलम हूंदो आ पर उहा मां जीअं अख खोलींदी आ पहिरों जुमिलो चवंदी आ त ॾियो ख़बर मुंहिंजो बचड़ो ख़ैर सां आहे या न आहे इहा हक़ीक़त आहे या न आहे जवाब ॾे
होड़ा जिस्म वढियो पियो आ, होड़ा बेहोशी जो आलम आ, हिकड़ो कतरो पानी जो ना है, मुंह खुश्क लगो पियो आ, पर इहा मावा, इहा जी जल मावा, जेके पांजे जिस्म जे कपड़ जी परवाह ना है, जेके दर्दन सूरन जी परवाह ना है, जी अख खुलंदी आ पहिरो सवाल कंदी आ, मुंजो बचड़ो खैरत सा खैर सा, वरी बेहोशी जो आलम, मुझो रब तो फरमाए इहा मां जी तकलीफूं सहंदी आ, हिक हिक सूर जे एवज़ मुझो अल्लाह उनखे डहन डहन हजन जो सवाब दींदो आ। बेकदर तू भले कदर करी या न कर, तोखे कदर हुजे या न हुजे, लेकिन मुझो रब वडो कदरदाना, मुझो अल्लाह वडो मेहरबाना। हिक जी जल अम्मा बचड़े जेला दर्द कटे, हिक जी जल अम्मा बचड़े जेला सूर कटे थी, छाजे करे त मुझो रब राजी थे, मुझे मुस्तफा करीम जी उम्मत वधी पवे। मुझो रब कुरान में छा थो चवे अगते, जरा गौर त कर, व हमलुहु वफिसालुहु सलासून शहरा। खोल कुरान जो 26 पारो, ओ मुसलमान कुरान करीम के खोल त खबर पवे, मुझो अल्लाह तो फरमाए तुझे अमड़ जे इन तकलीफुन के हिकड़ो ॾींहुं न, हिकड़ो हफ्तो न, 2 ॾींहं न, 2 हफ्ता न, महीनो न, 2 महीना न, 3 महीना न, रब जो कुरान थो चवे ओ ज़मीन ते नाज़ करे हलण वारा, मां अल्लाह तो तोखे ॿुधायां, व हमलुहु वफिसालुहु सलासून शहरा। रब तो तोखे ॿुधाए त तुंहिंजी अमड़ तुंहिंजे लाइ 30 महीना वॾा ॾुखनि में गुज़ारिया हने। ओ बेक़दर मुसलमान, ओ बेक़दर मुसलमान, मुझो रब तो तोखे कुरान करीम में ॿुधाए तू हिकड़ी रात अमड़ ते जागो नथो करे सघी, जेकॾहिं हिकड़ी रात अमड़ चाक ना है जागी तो सुबह तो थे जह गालाए परे छो मुखो छा थियो थई, निंड सजी रात काने, अम्मा चाक काने, खबर काथे अम्मा चाक काने ही, जेकॾहिं ॿी रात जागे त 3 ॾे भाउ खे चवंदा दा अम्मा जो हक़ रुॻी मूं ते कोन्हे को तूं बच, भेण ॾे न्यापो कंदे अदी तोखे बि अम्मा ॼणे तूं अच। इहा हक़ीक़त आहे या ना है? जवाब दे। हिकड़ी रात जी जल अमड़ ते जागण न वारा, हिकड़ी रात जी जल अमड़ सा मुझा दोस्त अजीज ने बहन करण वारा। रब जो कुरान तो चवे 30 महीना तो सा निभाइण वारी केरा। जवाब दे, हत्ता इज़ा बलग अशुद्धहु, एतरे ताईं जो जेस ताईं तो में ताकत न थींदी आ, तेस ताईं जी जल अमड़ तो सा साथ निभाईंदी रहंदी आ। जेस ताईं तो में हलण जी ताकत न है, अज ड्रेग करे तो हली मूंखे जवाब त दे, हिन ज़मीन जे तख्ते ते पहिरी विख तो के कहे खणाई आ, जवाब दे। ओ मोतबर सदाइण वारा, ओ मोतबर सदाइण वारा, इहा जी जल अमड़ा जेडी मल तूं बांबड़ा पाईंदो आ, शइ विरहाईंदी आ, पाड़े वारनि खे ॾसींदी आ जो मुंहिंजे बचड़े बांबड़ा पाता हन। जेडी मल तूं ज़ुबान सां हिकड़ो दफ़ो चवंदो आ अम्मा, त अम्मा जो हा डरी पवंदो आ प्यार में। दुनिया के ॿुधाईंदी आ ओ मुंहिंजूं सरतियूं सहेलियूं, अॼु मुंहिंजे बचड़े मूंखे अम्मा करे सॾड़ो कयो आ, तूं बचपन में अम्मा करी, अम्मा जो हाँ ठरी पए, तूं जवान हुजी, अम्मा तोखे बचड़ा सॾु करे तूं कन लाटार करे वञी, हैफ़ा तुंहिंजे हाल खे। इहा जवानी तुझी कहिड़े कम जी आ, इहा जवानी तुझी कम जी ना है। उहा जी जल अम्मा जंहिं तोखे कदम खणण शुरू कयई, मथे उथे किरी पे अम्मा चे बिस्मिल्लाह, बच्चो किरंदो आ, मां छा चवंदी आ, जवाब दे।
अरे सोच तो सही बेवफा, जॾहिं अमड़ तोखे फीड पई कराए, अमड़ तोखे छातीअ सां लातो, तूं ट्रां ट्रां पियो करीं, त अमड़ तोखे चए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वॾड़नि खे चए मुंहिंजो बच्चो थञ नथो वठे, कंहिं मौलवीअ खां पाणी पढ़ाए ॾियो, वारो कयो को तावीज़ वठी अचो, वारो कयो मूंखे खीर पढ़ाए ॾियो। अरे तुंहिंजे लाइ जतन केरु पई करे? चओ त जीजल अम्मा पई करे। छो पई करे? त मुंहिंजो बच्चड़ो कमज़ोर न थिए। जेका तोखे कमज़ोर थियण न पई ॾे, जेका जान तुंहिंजे मथां कुर्बान पई करे, अॼु उन अमड़ खे तो विसारे छॾियो आहे। अॼु उन अमड़ खे तूं निहारी कोन थो, अॼु उन अमड़ जी तूं ख़िदमत नथो करीं, त पोइ तुंहिंजे इन जवानीअ खे हैफ़ आहे, इन तुंहिंजे जवानीअ खे हैफ़ आहे, इन तुंहिंजे दौलत खे हैफ़ आहे। ख़ुदा जो कसम सभु कुझु छॾे करे अगरि दुनिया आख़िरत जी इज़त चाहीं थो, त अमड़ जे कदमनि में सुबुह जो बि चंबड़ी चुमियूं ॾे, शाम जो बि चंबड़ी चुमियूं ॾे। ॾिस त मुंहिंजो ख़ुदा तोखे दुनिया में कीअं थो इज़त वारो करे। जेकॾहिं इज़त घुर्जे थी, टाइम ओवर थी वियो, माफ़ कजो, छो त मौज़ू कुझु अहिड़ो हो। 30 महीना रब जे क़ुरान घणा महीना दसिया आहिनि? ॻाल्हाए मुस्लमान, 30 महीना, तूं 30 ॾींहं त अमड़ सां उजागो कर। आहे को जेको दावा करे, थी सघे थो को हुजे, पर हज़ारनि में को हिकिड़ो हूंदो न। पर रब तो चवे हर अमड़ हिक हिक बच्चे सां 30 महीना उजागा कंदी आहे। हर अमड़ हिक हिक बच्चे सां 30 महीना उजागा कंदी आहे। ऐं असां हज़ारनि में को हिकिड़ो बि कोन्हे जेको हिकिड़े महीने जी दावा करे। पोइ अहिड़ो बेवफा हुअण जे बावजूद बि वरी बूथ सुॼाए वेही रही, अमड़ जी ख़िदमत न करी। यादि रखी छॾिजां, मूंखे चवण ॾे, अमड़ नंढड़े लाको तोखे पढ़ायो, मुंहिंजो पुटु ऑफिसर बणिजे। अमड़ नंढड़े लाको तोखे तातियो, मुंहिंजो पुटु सेहतमंद बणिजे। अमड़ नंढे लाको तोखे सुरमा पाराया, तेल लॻाया, मुंहिंजो पुटु शहज़ादो बणिजी पवे। अञा सिंघड़ी नक मां वहे थी पई, अमड़ ख्वाब पई थी ॾिसे त बचड़ो मुंहिंजो 14 जो चंड बल्ले 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 करे आयो। तुंहिंजे लाइ सुहिणे में सुहिणी ज़ाल ॻोल्हण वारी अम्मा, तुंहिंजे लाइ सुहिणा ख्वाब ॾिसण वारी अम्मा। ओ नौजवान, ख़ुदा जो कसम थी थोरो गौर त कर, उहा जीजल अम्मा जेका ख्वाब ॾिसी 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 जॾहिं तूं जवान थी, जॾहिं तोखे नौकरी मिले, या तूं कारोबार वारो थी, या ठेकेदार पुटु बणिजी वञी, जॾहिं तो वटि करोड़ अचनि, हेॾे तवजह कर। जॾहिं न करोड़नि जो तूं मालिक थींदो हई त तोड़ो तवजह कर। जॾहिं हिकिड़ो माण्हू करोड़नि वारो, उन ॾे जॾहिं न अमड़ अबे जे साम्हूं ईंदो आहे, त अबो अम्मा ॻाल्हाइण खां लहराईंदा आहिनि त करोड़पति असांजो बच्चो थी वियो आहे। मतां को अहिड़ो जुमिलो निकिरे जे त असांजो बच्चो काविड़िजे। इहा हक़ीक़त आहे या न? माउ डिॼंदी आहे त मतां को अहिड़ो जुमिलो चवां, मुंहिंजो ही करोड़पति बच्चो काविड़िजी न वञे। पीउ दोस्तनि में हूंदो, डिॼंदो, मतां अहिड़ी ॻाल्हि कयां मुंहिंजो बच्चो काविड़िजी वञे। पर ख़ुदा जो कसम खणी थो चवां, पर जेकॾहिं तूं न पंहिंजे पीउ खे, पंहिंजे पुट खे क़ुरान जो हाफ़िज़ बनाई, पंहिंजे पुट खे क़ुरान करीम जो दीन जो आलिम बनाई, जेतिरो वॾो आलिम थींदो ओतिरो अबे अम्मा जे आॾो ॻाल्हाइण खां डिॼंदो त को लफ़्ज़ न निकिरे मतां मुंहिंजो अबो अम्मा काविड़िजी पवे। जेतिरो दौलतमंद थींदो अबो अम्मा डिॼंदा त वॾो दौलतमंद मुंहिंजो पुटु थी वियो आहे। मतां का जुमिलो ॻाल्हायां, मुंहिंजो बच्चो काविड़िजी पवे। पर जेकॾहिं नेक थी पवंदे, आलिम थी पवंदे, हाफ़िज़ क़ुरान, ख़ुदा जो सालिह बानो थी पवंदे, भले केतिरे बि मक़ाम ते हूंदो, उहो वरी बच्चो डिॼंदो आहे त मां अबे अम्मा सां अदब सां ॻाल्हायां, मतां मुंहिंजो अबो अम्मा नाराज़ थी पवे। छो त हुनखे ख़बर आहे, जे अबो अम्मा नाराज़ थियो त मुंहिंजो रब बि रुसी वेंदो, मुंहिंजो मदीने जो साईं बि रुसी वेंदो। तकरीर कुशादी थी वई। यकीनन हिते हेतिरनि हज़ारनि मां केतिरा ई हूंदा जन जे दिलनि खे ख़ुदा मेण ज़रूर कयो हूंदो, एहसास ज़रूर थियो हूंदो, अमड़ जो क़द्र ज़रूर थियो हूंदो। जे अमड़ जेरी थई त ख़ुदा जो वास्तो थई, मिंट कर, जीअं मोटी ॿियो कम न कर, वञी कदमनि ते किर, रो एतिरो रो जो अमड़ जी जेका दिलि आहे उहा उहा ई मुंहिंजा दोस्त मेण आहे, पर उहो गुलाब जो गुल थी टिड़ी पवे ऐं तोखे चवे घुर, छा थो घुरी? अरे यार मोकियो हूंदे अमड़ चवई घुर, पक सम्झ त ख़ुदा पंहिंजे रहमत जा हड़ई दर खोले छॾिया। जीजल अमड़ जे कदमनि में किरी पो, चपड़ी पो, छाला वञी छो तूं ॿेली थी थो ॿियनि जो। वज वठो कंझक करीम रब जी, जग जो वाली जो, सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। अबे अम्मा जी दुआ औलाद जे हक़ में ख़ुदा कॾहिं बि रद्द कोन कंदो।
मोटी वञी अज़म कर त अबे अम्मा जे कदमनि में किरणो आ। दिल पर पी अगर खुदा कंदो कंहिं सां अबो अम्मा कावड़ियल न हूंदो, पर यादि रखी छॾ जेकॾहिं अबो अम्मा कावड़ियल थई त तुंहिंजी ज़िंदगी भले हाफ़िज़ हई, मौलवी हई, कारी हई, पीर हई, फ़क़ीर हई, कुझु बि न हई, तूं ज़ीरो 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 अञा बि ज़ीरो हई। जे अबो अम्मा नाराज़ न थई त तुंहिंजे ज़िंदगीअ जो को मक़सदु ई कोन्हे। मलाइका पादर हणी अहिड़ो बुछड़ो कंदई, अहिड़ो कुटींदई जीअं गॾह खे पलण ते कुटियो वेंदो आहे। हा, पर जे अबो अम्मा न राज़ी थई त पोइ फ़िक्र न कर, जहिड़ो आहीं तहिड़ो अमड़ जी दुआऊं इंशाअल्लाह अॾे छॾींदई। वाइदो करे निकिर त इंशाअल्लाह जीअं वेंदुसि घर दिल पर बाबा जे कदमनि में किरी पवंदुसि। जीअं वेंदुसि घर जी जल अमड़ जे कदमनि खे चुमियूं ॾींदुसि, पोइ जेॾी महिल उन्हनि जे लबनि मां दुआ निकिरंदी इंशाअल्लाह ताला रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदो। सेकंड ऑप्शन, जेकॾहिं तुंहिंजी अम्मा दुनिया में मौजूदु न आहे, जेकॾहिं तुंहिंजो बाबो साईं बि मौजूदु न आहे, पोइ बि फ़िक्र न आहे, अबे अम्मा जो फैज़ क़बर मां बि तोखे मिलंदो। हलियो वञ, सिज उभरण जो इंतज़ार कर, हलियो वञ, वञी जीजल अम्मा जे क़बर जे पेरां दीअ खां वेह, सेरां दीअ खां न वेह, वञी पेरां दीअ खां वेह, दिल पर पीउ जे क़बर जे पेरां दीअ खां वेह, वञी उते रो। मां त तोखे ईअं चवंदुसि, जेको न तुंहिंजो कमु न थिए छो थो वञी हेॾे होॾे। अबो अम्मा जहिड़ा अथई कदमनि में चंबुड़ी वेह, चो कोन उथंदुसि जेसिताईं कमु न थींदो। सची दिलि सां रोई उन्हनि खां दुआ घुरा, कमु थी वञे। पर जे दुनिया छॾे विया अथई, क़बर तां न उथ वेठो रो, रोई रोई रोई, जॾहिं न तोखे ॾिसी त हाणे दिलि खे सुकून मिली वियो आहे, पक सम्झ त अम्मा राज़ी थी आहे। अम्मा राज़ी थी आहे माना ख़ुदा राज़ी थियो आहे, ख़ुदा राज़ी थियो आहे त महबूब राज़ी थियो आहे। ॾिस त तुंहिंजो कमु थिए थो या नथो थिए। इंशाअल्लाह ताला मां उम्मीद थो रखां त जंहिंजा अबो अम्मा ज़िंदह आहिनि, हितां जीअं मोटंदा पंहिंजे अबे अम्मा जे कदमनि ते वञी किरी माफ़ी वठंदा। इंशाअल्लाह ताला जवाबु ॾियो। अदा मूवी वारा मूवीअ खे फेरा, अदा मूवीअ खे फेरा। भाउ बंदि थी वई छा? टाइम पूरो थी वियो आहे त पोइ फेराए अदा त खणिजो। इंशाअल्लाह मोटी वञी अबे अम्मा जे कदमनि खे चुमियूं ॾींदासीं। चओ इंशाअल्लाह ताला, मुंहिंजी मिठड़ी मां, अम्बा खे ईअं वञी चओ, मुंहिंजी सुहिणी मां, तो में मुंहिंजो साह, जन्नत तुंहिंजे कदमनि में आ। चओ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ, जन्नत तुंहिंजे कदमनि में आ। चओ